नाज़रीन, सहाफ़त जे आलमी ॾहाड़े जे मौक़े ते ज़िले कमर शहदादकोट जे सीनियर सहाफ़िन पंहिंजा वीचार मेहरा टीवी सां कुझु रीत वंडिया आहिनि। जो 3 मई पूरी दुनिया के अंदर सहाफ़त जो आलमी ॾहाड़ो मल्हायो पियो वञे। उन ही सिलसिले में पाकिस्तान ऐं सिंध के अंदर भी इहो ॾहाड़ो मल्हायो पियो वञे। अचो त कंबर शहदादकोट ज़िले से वापस था सहाफ़िन थोड़े कलम धन से ॻाल्हि ॿोल करियूं त उन सां कहिड़ा दरपेश मसला आहिनि ऐं अॼु जे ॾहाड़े ते उन जो सहाफ़त जे लाइ कहिड़ो पैगाम आहे। दुखी आहे सॼी दुनिया में सहाफ़त के जो प्रोटेक्शन मिले तो, लेकिन असांजे मुल्क में सहाफ़त के नज़रअंदाज किया तो वञे, पर पोइ भी सहाफ़ी पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई करे हिन मुल्क ऐं इलाक़े सां वफ़ादारी कनि था। ख़ासि तरह असांजो ज़िलो ॾुखियो ज़िलो आहे, हिते सरदारी निज़ाम आहे। मेहरबानी करे सूबाई गवर्नमेंट हुजे या वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे, मेहरबानी करे उन्हनि खे इहो ई गुज़ारिश कंदुमि, हथ ॿधी मां अर्ज़ु थो कयां त मेहरबानी करे उन्हनि जा मसइला बि हल कराया वञनि। हो ॾुखियाईनि सां मुंहुं ॾियनि था, हर हंधि पुॼनि था, हर हंधि ग़रीबनि जी मदद कनि था, ग़रीबनि जो आवाज़ पुॼाइनि था। आला ऐवाननि तोड़े हर सोशल मीडिया ज़रिए हुननि जो पैगाम पुॼे थो, पोइ बि माण्हू नथा सम्झनि। रुगो सहाफ़ी जो माना जज़्बो क़ाइम हुजे, पर अॼुकल्ह असांजे सिंध जे अंदर या माना पाकिस्तान में या ज़िले असांजे कंबर शहदादकोट में सहाफ़िन के जेके मसला पेश आहिनि उन्हनि लाइ कुझु हुकूमत अहिड़ो कानून ठाहे जेके उन्हनि जा मसला माना हल थिया वञनि। कोई भी सहाफ़ी अगर सच्चाई से कोई ईमानदारी से लिखे तो कंहिंजे खिलाफ़ तो उन्हीं के खिलाफ़ माना पोइ कार्रवाई कई थी वञे, उन्हीं के माना टारगेट कयो थो वञे, उन्हीं के प्रेशर ॾिनो थो वञे। अहिड़े को कानून आणिजे जेको सचे ईमानदार सहाफ़ी लाइ कुछ माना रिलीफ उनके हुजे। सुभाणे उनके को खौफ खतरो न हुजे, का शइ लिखे तो, का शइ माना मोकिले तो सुभाणे उनके को मरण जो खौफ न हुजे, कंहिंजो माना टारगेट जो। त असां वटि जेको पाकिस्तान में सहाफ़ी के जेको आहे त हिकिड़ो जेको उहो जेको तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे, जंहिंजे करे सहाफ़ी जेके आहिनि ॾींहों ॾींहुं जेको रोज़ु माना तक़रीबन तव्हांखे महीने ॿिए महीने इहो वाक़ियो पेश ईंदो त फलाणी जॻह ते अॼु जेको आहे सहाफ़ी खे जेको आहे शहीद कयो वियो आहे। हितां जो जेको असांजो जेको मुआशिरो आहे उहो मुआशिरो सिर्फ़ु उन्हनि खे पसंदि थो करे जेके पंहिंजो असर रसूख़ वारा माण्हू आहिनि। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मेरा टीवी न्यूज़।